अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध मुमताज़ मुलई ऐं ख़ूबसूरत फ़नकारा फ़ाइज़ा अली जो न्यू ड्यूट सॉन्ग तमामु जल्द अची रहियो आहे ऐं हीउ हिकु बहितरीनु कलाम साबित थींदो आहे। हिन खां पहिरियां बि हिन ॿिन्हिनि कलाम गॾिजी ॻायो ड्यूट सॉन्ग ॻायो जीअं या बोल हवा में थी त ॾेखार मूंखे सुहिणा। हुनखे हिकु सुठी मोट मिली ऐं ॾाढो हुनखे माण्हुनि पसंदि कयो। हुनखे नज़र में रखंदे मुमताज़ मुलई फ़ैसिलो कयो आहे त हिकु ॿियो कलाम ड्यूट सॉन्ग जेको आहे असां ॿई गॾिजी कढंदासीं, जीअं की तमामु जल्द असां हुनजी रिकॉर्डिंग ऑडियो वीडियो शुरू करण वारा आहियूं। त हीअ हुई अॼु जी वीडियो। ऐं हुन खां पहिरियां अगरि चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते दॿाए। त हीअ हुई अॼु। थैंक यू वेरी मच।